इबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहे सक्कर म्यूनिसिपल स्टेडियम में, जाते मरकज़ी तकरीब 14 अगस्त जे हवाले सां रखी वई आहे, जंहिंजा महिमान ख़ुसूसी सक्कर मेयर आहिनि। ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ टेबलूं हिते ॿारनि पेश कया आहिनि ऐं स्पीचूं पेश कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ तराननि ते, क़ौमी नग़मनि ते रस थी वियो आहे। इन खां अलावा अचो त इन बारे में सक्कर मेयर सां ऐं इन्हनि नंढनि ॿारनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो चवणु 14 अगस्त जे बारे में छा आहे। सबसे पहले तो तमाम पाकिस्तानियों को इंडिपेंडेंस डे की मुबारकबाद देता हूँ और मैं यही पैगाम दूंगा तमाम पाकिस्तानियों को कि इस वक्त पाकिस्तान को ज़रूरत है कि हम सब वो पाकिस्तान बनाएं जिस पाकिस्तान का ख्वाब अल्लामा इकबाल ने देखा, जिस पाकिस्तान की बुनियाद कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ने रखी, वो पाकिस्तान जिसके लिए शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने कुर्बानी दी। हमें वो पाकिस्तान बनाना है। आज पाकिस्तान की हालत कोई ऐसी नहीं है जिसके ऊपर हमें बहुत खुश हों। तो एक अच्छी उम्मीद के साथ इस साल का आगाज़ हम 14 अगस्त का जिस तरह हो रहा है, तो तमाम लोगों को इंडिपेंडेंस डे की मुबारकबाद पेश करते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान जिंदाबाद। और यही पैगाम होगा कि जी ये हमारा मुल्क है, हमारे बुज़ुर्गों ने बड़ा खून देकर, शहादतें देकर ये मुल्क हासिल किया, इसका ख्याल रखें, इससे प्यार करें। पाकिस्तान जिंदाबाद। असां पंहिंजे मुल्क जो ॾींहुं मल्हायो इंडिपेंडेंस ॾींहुं, ऐं 14 अगस्त आहे तॾहिं असां सभु ख़ुशि आहियूं। असांखे ॾाढो मज़ो बि आयो, तॾहिं हैप्पी इंडिपेंडेंस डे। सर असांजो ईअं सम्झो असांजे ईद जो ॾींहुं आहे। असांजे वॾनि जेको आहे त इलाही क़ुर्बानियूं कयूं, भले सॻे मुस्लमान असांजे पाकिस्तानी हासिलु करण लाइ इलाही क़ुर्बानियूं पेश कयूं। असांजे वॾनि इलाही महिनत कई, ॾाढी जिदोजहद कई, जंहिंजे करे असांजो हे सरज़मीन असांखे मिलियो वियो आहे। इन जे करे असांखे ॾाढी ख़ुशी मनाई वञे। पाकिस्तान जो 14 अगस्त जो ॾींहुं जेको आहे ॾाढो ख़ुशी सां मल्हायो वञे। जो प्रोग्राम हुआ यहाँ पर बहुत ही अच्छा था, सब कुछ अच्छा था, बच्चों की परफॉर्मेंस बहुत अच्छी थी, टैबलोज अच्छे थे। मैं दुआ करती हूँ इस स्कूल के लिए कि अच्छा रहे, आगे भी फ्यूचर में तरक्की करे बहुत ज़्यादा। तो माई गुड विशेस फॉर दिस इंस्टीट्यूट। थैंक यू सो मच। पूरे मुल्क जी तरह सक्खर में भी 14 अगस्त जोशो ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मरकज़ी सक्खर जी तकरीब म्यूनिसिपल स्टेडियम में रखी वई हुई ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया विया, जंहिंमें ॿारनि मुख़्तलिफ़ शयुनि में हिसो वठी करे मुल्क सां मुहबत जो इज़हार कयो। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सक्खर।